ही मासूम ॿार वीरपुर ख़ास में क़तल कयल फातिमा जे अॻूणे मुड़ुस मञा आहिनि। ॿिनि ज़ालनि जे मुड़ुस मोहम्मद बश्क मरीअ सां फातिमा ॻाहो घरां निकिरी अदालत जे ज़रिए टीं शादी कई हुई। हफ़्तो अॻु फातिमा खे ज़ख़्मी हालत में मीरपुर ख़ास सिविल अस्पताल आंदो वियो, जितां खेसि हैदराबाद बाद में जामशोरे मुंतक़िल कयो वियो, मगर 3 ॾींहं अॻु हू फौत थी वई। संदसि ॾेर अमीर आज़म मरी, जेको केस जो फ़िर्यादी आहे, संदसि चवणु हो त 4 हथियार बंद घर में दाख़िल थी फातिमा खे गोली हणी ज़ख़्मी कयो। ड्यूटी ते वियल त पोयां जेको छा असां घर में मौजूदु हुआ, असां दरवाज़ो खड़कियो त असां खोलियो त फ़ौरन असांजे मथां हावी थी विया हथियारनि जो ज़ोर ते। 2 ॼणा जेको जंहिंखे असां सुञाणे वरितो ऐं बहादुर ऐं अलाह जुड़ियो जेको आहे, 2 अंदरि दाख़िल थिया। 2 ॼणा रमज़ान ऐं खान मोहम्मद जेको आहे छा ॿाहिरि मौजूदु हुआ दरवाज़े ते। त उन्हनि जी फायरिंग की असांखे हिरासान करे जेको आहे इहो वाक़ियो कयो आहे। ऐं उनखां बाद में असीं फ़ौरन उनखे इलाज जे लाइ मीरपुर ख़ास वठी आयासीं। उन्हनि बि गोली ॼाणाए पट्टी वग़ैरह जो जेको सिस्टम थियो फ़ौरन हैदराबाद मोकिलियो आहे। ऐं उते मौक़े ते बाक़ाइदा आसपास जे इलाइक़नि में हिकिड़ो माना फायरिंग जो मामूली आवाज़ जेको ॿुधो ऐं उनखां पोइ जेके आसपास जा माण्हू बची विया। फातिमा जे पीउ जान मोहम्मद ॻाहो इल्ज़ाम हणंदे चयो त मेडिकल रिपोर्ट मूजिबि फातिमा ते तशद्दुद थियल ॾेखारियो वियो ऐं गोलीअ जो ज़िक्र ई नाहे। असांखे ख़दशो आहे त हिननि पाण क़तल करे असां मथां इल्ज़ाम मढ़े रहिया आहिनि। ईअं थो सम्झां त फातिमा खे हिननि मरनि जेको आहे सो हथु वठी जेको आहे सो हुनखे तशद्दुद करे ऐं हुनखे मारियो वियो। छो जो पहिरीं जेका FIR था ॾिसूं उन मुताबिक़ त गोली लॻल जो ज़िक्र थियो थिए ऐं हूअं त जेका मेडिकल रिपोर्ट जे मुताबिक़ जेको आहे सो उन ते तशद्दुद कयो वियो आहे। गोली ॿोली जेको उन में ज़िक्र कोन्हे को, ऐं तशद्दुद कयो वियो आहे। त ज़ाहिर त तशद्दुद केरु कंदो, ऐं पुलिस क्वार्टर आहिनि। फातिमा जे मुड़ुस मोहम्मद बश्क मरी मेडिकल रिपोर्ट खे सियासी तौरु तब्दील करण जो इल्ज़ाम हणंदे चयो त हींअर तव्हां ॾिसो पिया सियासी दौरु हले पियो, किथे सियासी कदावर शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जी अप्रोच सां, उन्हनि जी तबसुर सां कंहिं खे मुख़्तलिफ़ रुख़ बि ॾेई सघनि था। छो त हू जेको पोस्टमार्टम रिपोर्ट आहे उन में ज़रूरु सियासी किरदारु हूंदो। हिन बेहद समाज जी खूनी विढ़ांद में हिननि मासूमनि खां पंहिंजी ममता जो हक़ खसियो वियो। क़ातिल केरु आहे, शायदि उहा जांच त इदारा कनि या न कनि, पर हिननि जी कुल काइनात उजड़ी वई ऐं संदनि मुस्तक़बिल ते सवालिया निशान लॻी वियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त पंहिंजी ख़्वाहिशनि ख़ातिर कॾहिं बि कंहिं मासूम खे यतीम न कयो वञे। असद चार, टाइम न्यूज़, सिंधड़ी।